नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम शोरो में खबर ॾींदा हलूं त सिंध टैक्स बुक बोर्ड जाम शोरो जी इंतज़ामिया नई तैलीमी साल 2020-21 जे लाइ शागردن में मुफ़्त दर्सी किताब विराइण लाइ लाॻापियल स्कूलनि जी इंतज़ामिया खां ॿारनि जी दाख़िला जा तफसील तलब करे वरिता आहिनि। सिंध टैक्स बुक बोर्ड जाम शोरो जे चेयरमैन अहमद बख्श नारेजो जी ख़ासि हिदायतनि ते सिंध टैक्स बुक बोर्ड जाम शोरो जे सेक्रेटरी हफ़ीज़ुल्लाह मेहर सिंध जे समूरनि सरकारी स्कूलनि ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन जे मातहत हलंदड़ स्कूलनि ऐं डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कमेटीज़ जे मातहत हलंदड़ स्कूलनि में पहिरें खां मैट्रिक ताईं पढ़ंदड़ शागिर्द ऐं शागिर्दाणी में मुफ़्त दर्सी किताब ॾियण लाइ दाख़िला जी तफ़सील मालूम करण वास्ते सिंध जे समूरनि ज़िलनि अंदरि डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेक्रेटरी समेत सिंध एजुकेशन फाउंडेशन ऐं कराची डिवीज़न में मौजूद डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कमेटी जे तालके ऑफिसर हेडमास्टरनि खे जारी कयल सर्कुलर ज़रिए हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।